छापे लिखाई कुछ भी ना है बाबा। कूड़नाड़ एडिकर मोबाइल आ बाबा, मोबाइल मिठाई ना है। मोबाइल पर कंजी मोमबत्तिया छोरा कूड़नाड़ इतना पैसा तोड़ किथा आया जो मोबाइल बताई मां चवाई तो सही सही बुधाए तई मोबाइल कंजी आ बाबा। असल में मोबाइल फुफी वरतिया पर या मुझी गाल गुलू सा न कजाए न त गुलू बेइज्जती वरी मुझी कंदो। चेबो त अद्धी हिन मोबाइल ते इश्क ऐं मोहब्बत जी कचहरी कंदी पई करे ते में तू जो ही मुझो छा। सब कुछ वियो छोरा सब कुछ वियो कुछ सोच सोच केड़ खा माल खाए गुल्लू ऐं अद्धी गोठ में बदनाम सा छो थियो। बाबा इन में बदनामी केड़ी 80 साल जी पोड़ी वते थी इश्क कंदी ऐं तू चई तो बदनामी केड़ी बदनाम थींदो तो गुलू थींदो। अरे निभागा कुछ सोच सोच गुल्लू जी मां है तो तुझी पुप्पी है मुझी भेण आ बदनामी थी तो सभिनी जी बराबर थी न केड़ खाना जो माल धकीन था वो वने तो दिए जे खाते में पर हाण मां ये थियण कोन दींदुस बदनाम भली थियो बाकी पैसा चार सा करे खणदासी याली पुफीअ सां ॻाल्हि कर दंद त भञई दंद भञे या मथो फाड़े पर पैसा न माइसो जरूर वठंदो था। वो दिल खुदा हिकड़ी दिनी साब मुंह तो के दई गुलू फसल पोखा जो टाइम आ गिराक तो लड़ने ही कोन था। सॼो ॾींहुं वीचारो वेठो मक्खियूं मारे। अरे अरे जुदायो तो छा ॻाल्हायो ऐं पहलवान तो केड़ी थाप कई। सच त चयो अथमि हिन में मूं थाप कहिड़ी कई आहे सॼो ॾींहुं वांदो वेठो आहीं मूं कहिड़ो ग़लति चयो। ॻाल्हि खे घुमा न पहलवान तूं पहिरियां छा चयो त मां क्यों थो वठो वारे इहो हिन मिसाल नो गुलू कावड़ न कर वांदे माण्हू लाइ चवंदा आहिनि। मां त दुकान ते कम सां वेठो हा पोइ बि सुबुह खां वठी ॿ टे ग्राहक त ठाहिया अथमि वांदा त सॼो ॾींहुं तहा रुलंदा था वठो। नंढड़ी ॻाल्हि न केॾी घणी गेल कई अथसि इन लाइ चवंदा न त मोचड़ो आहे घटि मानी आहे ड्रव ते इन लाइ माण्हू था मगियूं कनि। ज़बान संभाले ॻाल्हि आहे पहलवान मां वॾो किनो माण्हू आहियां। असां हिते झेड़ो करण न आया आहियूं मूंखे वार ठाराइणा आहिनि गुलू मुंहिंजा वार ठार। अरे उथ मथे मां हिते लूसी लबाटुनि जा वार न ठाहींदो। सफ़ा का तमीज़ ही कान थी ॻाल्हाइण जी। हा जेको तव्हां ॻाल्हायो था उन में तमीज़ आहे बाक़ी जेको बि मां थो ॻाल्हायां थो उन में